اللهم صل على سيدنا مولانا محمد وبارك وسلم. ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار. وصلى الله تعالى على حبيبه سيدنا محمد وبارك وسلم. दुआ है त अल्लाह से जल्ल शानुहु अमन वालहु फैज़ मौलाना फैज़ मोहम्मद जी वालद जा दर्जात बुलंद करे, रहमत मग़फ़िरत फरमाए, क़ब्र के नूर सां रोशन रखे। हाफ़िज़ निज़ामुद्दीन इहो भी असां सां ॿ टे घड़ियूं के फ़क़ीरा ॻोठ में गुज़ारी, रोज़ सुबुह जो अचे बसी लिखी वरी प्यारियां दुआऊं कयां त अल्लाह साईं ख़ैर कंदो, रब्बुल आलमीन शफ़ा ॾींदो। अल्हम्दुलिल्लाह इहे घड़ियूं उन सां गुज़रियूं, हुननि जूं घड़ियूं असां सां गुज़रियूं, अक़ीदत सां मोहब्बत सां। अल्लाह उन्हनि खे सुहिणा एज़ा अता फ़रमाए। हल पल जो जहान आहे, चल चल जो जहान आहे, फ़ानी दुनिया आहे सुहिणा, के अॻे आहिनि त के पोइ आहिनि। शल इहा अर्ज़ु आहे मालिक जे त शल निस्बत रहिजी अचे, शल मोहबत रहिजी अचे, आक़िबत सुहिणी फ़रमाए। इंसान जे लाइ ॿ हयातियूं आहिनि, हिकिड़ी हिन दुनिया वारी हयाती आहे, ज़िंदगी आहे, ॿी जेका आहे बरज़खी यानी क़ब्र वारी आहे। क़ब्र जो मथियों पासो बुठी जंहिंखे सॾिजे, उहा बुठी ठहियल आहे त ॼण त हिन दुनिया सां हुनजो तालुक़ आहे। अंदर वारी जेके जंहिंमें मैयत पियो आहे, इहा ॼण त ख़ुदा जो कुझ आहे, उहो अंदर वारो जहान आहे। अलाह पाक कहिड़ो निज़ाम रखियो आहे त पंहिंजे बुठियुनि पहिरीं प्यारनि जूं बुठियूं ॾिसी, क़बरूं ॾिसी उन्हनि खे दुआ घुरिजे, उन्हनि जे लाइ मग़फ़िरत घुरिजे। जेकॾहिं ईअं बेनिशान थी वञनि, मुल्क पट थी वञे त ख़बर न पवंदी, इंसानु दुआ न घुरी सघंदो। मदीने जे साईं दुआ फ़रमाई आहे, दुआ सेखारी आहे त इन्हनि जे मथां वञिजे त उन्हनि जी मग़फ़िरत ऐं रहमत जी दुआ घुरिजे ऐं हुननि जे लाइ कलमात ख़ैर जा अदा कजनि ऐं हुननि जूं नेकियूं बयानु कजनि। जेकॾहिं को गुज़ारे वञे थो त जेकॾहिं इख़्तिलाफ़ आहिनि या पाण में दुश्मनियूं आहिनि या जेका ॻाल्हि आहे, असां इहा हिन दुनिया में रही वक़्तु गुज़री वियो। हाणे हू जेको आहे पंहिंजे अलाह वटि पहुतो आहे, पंहिंजे हिसाब किताब खे पहुतो आहे। पाण फ़रमायूं त जेकॾहिं तव्हांजो दुश्मन आहे या तव्हां हुन सां सही न हलियो आहे त हुनखे मरण खां बाद गालियूं न ॾियो, हुन जूं गिला न कयो, हुनजी शिकायत न कयो। हू पंहिंजे अमलनि जे जज़ा खे ख़ैर खे पहुची चुको आहे। पर जेकॾहिं पंहिंजो आहे, दोस्त आहे, पंहिंजो आहे, पाण फरमायूं त पोइ उन जो गुनाह न माण्हुनि खे न ॿुधाईंदा कयो त अदा व्याजी हो, अदा हीअं हुयो, अदा फलाणो हुयो, उन्हनि जा एब ढकींदा कयो त अलाह साईं तव्हांजा बि एब ढकी। जेकॾहिं पंहिंजा आहिनि त वरी उन्हनि जे लाइ मग़फ़िरत रहमत जी दुआ, ख़ुसूसन पुट जी दुआ पीउ जे लाइ, इहा वॾी काराइती आहे। पाण फरमायूं त उहो ईअं आहे जीअं उहो माण्हू ॼण त इंसानु ज़िंदा आहे। जेकॾहिं वण पोखियईं, जेकॾहिं नलको हणाई, जेकॾहिं मस्जिद ठारायईं, जेकॾहिं नेकी जो मदरसो कढियईं, मस्जिद शरीफ़ ठारायो ऐं जेकॾहिं इल्मु पढ़ायईं, क़ुर शरीफ़ जो हाफ़िज़ बणायईं, जेकॾहिं क़ुर शरीफ़ जो आलिम बणायईं, त अगरि जो उहो माण्हू पोइ विसाल करे थो वञे त बि हुनजो अमलनि जो दारो मदार ऐं अमलनि जो जेको आहे हुनजो कारोबार ॼण त जारी ऐं सारी आहे। हर इंसान मरण खां बाद हुनजा अमल पूरा थिया, हुनजो ज़िंदगी क्लोज़ थी, हुनजा अमल पूरा थिया। जेके नेकी कयईं त नेकी कयईं, जेकॾहिं गुनाह कयईं त गुनाह कयईं। मगर पाण फरमायूं टिनि माण्हुनि जा जेके आहिनि अमल हुनजे मरण खां पोइ बि नेक अमल हुनजा जारी हूंदा आहिनि। वलदुन सालिहुन, बच्चो सालिह आहे, पंहिंजे पीउ खे यादि करे थो, पंहिंजे अम्मा खे यादि करे थो, उहो दुआ थो यदो बिहा, उन्हनि जे लाइ दुआ थो घुरे पियो। इहो ईअं आहे ॼण उहो माण्हू ज़िंदा वेठो आहे। ॿियो वण जे लाइ ॿुधायोसीं, मस्जिद शरीफ़ जे लाइ अॾण जे लाइ ॿुधायोसीं, नलको हणण जे लाइ पखो वठी, बल्ब वठी मस्जिद शरीफ़ में हयईं। जेसिताणी बल्ब फ्यूज़ न थिए तेसिताणी ॼण त हुनजो अमल हुनखे मिलंदो। अलाह करे तव्हां असां सभिनी खे साईं शल मरण खां बाद बि सुकून ऐं राहत ऐं नूर ऐं दुआऊं ऐं रहमतूं ऐं मग़फ़िरतूं अलाह साईं अता फ़रमाए। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।